Welcome to Sim Software Studio. This is Sahil Chandy. So today our topic is topology. तो टोपोलॉजी आहे छा छाजे लाइ इस्तेमालु कंदा आहियूं टोपोलॉजी किथे इस्तेमालु थींदी ऐं कहिड़े तरीक़े सां थींदी आहे टोपोलॉजी खे छा चइबो आहे टोपोलॉजी मीन्स अरेंजमेंट छाजी कंदासीं नेटवर्क जी एक्चुअली यूज़ थींदी आहे टोपोलॉजी नेटवर्किंग में जेको नेटवर्क असां जनरेट कंदा आहियूं उनखे जनरेट करण जे लाइ पहिरियों असां उनखे इस्तेमालु कंदासीं या उनखे ॾिसंदासीं तो वो कीअं इस्तेमालु यानी कि उनखे असां कीअं अरेंजमेंट कंदासीं मीन्स अगरि उनखे डेफिनेशन ॾिसंदासीं त असांजी डेफिनेशन हीअं चवंदासीं टोपोलॉजी इज़ अ फिज़िकल अरेंजमेंट ऑफ नेटवर्क मुख़्तलिफ़ टाइप्स आहिनि उन जा टाइप्स कहिड़ा कहिड़ा आहिनि 4 टाइप्स आहिनि कहिड़ा कहिड़ा टाइप्स आहिनि सभ खां पहिरियां बस टोपोलॉजी उन खां पोइ रिंग टोपोलॉजी ऐं उन खां पोइ स्टार टोपोलॉजी ऐं फोर्थ वन जेको मेश यूज़ थींदो मेश टोपोलॉजी ये 4 टाइप्स आहिनि टोपोलॉजी जूं जंहिंजी मदद सां असां नेटवर्क जनरेट करे सघूं था कहिड़े तरीक़े सां जनरेट यूज़ थींदो ऐं कहिड़े तरीक़े सां उनखे असां जनरेट करे सघूं था ऐं उन खां पोइ इस्तेमालु करे सघूं था हर हिकु टोपोलॉजी जे पंहिंजे हिसाब सां उनजो वर्क हूंदो उन हिसाब सां उहे सॼियूं जेके असांजी रिक्वायरमेंट्स हूंदी कंहिंजी बि नेटवर्क जी रिक्वायरमेंट जे हिसाब सां कमु कंदो टोपोलॉजी पहिरियों बस टोपोलॉजी किथे इस्तेमालु कंदासीं ऐं कहिड़े जॻह ते यूज़ थींदी बस यानी कि स्ट्रेट सीधी लाइन लॻियल हूंदी ट्रंक लाइन जी मदद सां सिस्टम्स कनेक्टेड हूंदा पाण में उहो कीअं हूंदा जीअं फॉर एग्जांपल असां बस जी ॻाल्हि कंदासीं त बस हिकु ट्रंक लाइन हूंदी ऐं ट्रंक लाइन सां गॾु लास्ट में छा हूंदा ही टर्मिनेटर्स लॻियल हूंदा टर्मिनेटर्स मीन्स के जीअं अॻिते असांजो नेटवर्क अॻिते न आहे त का डेटा असांजी अॻिते क्रॉस न करे वञे हीअ असांजी ट्रंक लाइन हूंदी ट्रंक लाइन में सिस्टम्स कनेक्टेड हूंदा हिते के स्ट्रेटली जेके सिस्टम हूंदा उहे कनेक्टेड हूंदा हिन जी मदद सां जीअं फॉर एग्जांपल ही सिस्टम्स कनेक्टेड आहिनि जॾहिं बि डेटा शेयरिंग वग़ैरह थींदी त थ्रू दी विद द हेल्प ऑफ सिस्टम्स सां थींदी हर हिकु सिस्टम जे हिसाब सां उहे कनेक्शंस हूंदा उन्हनि खे कनेक्शन ॾिनल हूंदा कनेक्शंस कहिड़े वे सां ॾिनल हूंदा विद दी हेल्प ऑफ हिन वे सां यानी कि जेका हीअ लाइन आहे हिनखे असां कोएक्सियल केबल सां बि कनेक्शन करे सघूं था ऐं कोई ॿी केबल सां बि करे सघूं था पर ज़्यादातर कोएक्सियल केबल सां ई कनेक्शंस वग़ैरह जनरेट करणो पवंदो आहे हीअ ट्रंक लाइन आहे हीअ सभु सिस्टम्स कनेक्टेड हूंदा कंहिंजी लाइन सां जेके कनेक्टेड हूंदा यही असांजा कनेक्शंस BNC जी कनेक्टर्स हूंदा आहिनि जीअं असां जेका कि इन्हनि खे कनेक्शन ॾियण जे लाइ असां यूज़ कराईंदा आहियूं या ईअं चई सघूं था असांजे हिते कनेक्शंस ही टर्मिनेटर्स आहिनि ऐं टर्मिनेटर जॾहिं बि को बि अगर फॉर एग्जांपल नेटवर्क वधाइणो हुजे त असां हितां वधाए सघूं टर्मिनेटर ख़तमु करे असां अॻिते नेटवर्क वधाए सघूं था जॾहिं बि हिन जो बाय डिफॉल्ट डिसएडवांटेज इहे चई सघूं था त इहो थींदो त जॾहिं बि को बि सिस्टम फॉर एग्जांपल ही PC1 आहे 2 आहे 3 आहे 4 5 अगर 1 PC4 के शेयर तो करे का भी डेटा तो वो छा थींदी सभिनी ॾे हली एट द सेम टाइम मीन्स त ट्रैफिक ज़्यादा थींदी अगर इहो हिकु ई सिस्टम शेयर तो करे का भी डेटा इट्स ओके बट अगर वधीक सिस्टम एट द सेम टाइम डेटा शेयर करता चाहिए फॉर एग्जांपल सेम टाइम 1 4 डे तो करण चाहे 5 3 डे तो सेंड करण चाहे इट मीन्स हिन जो भी मैसेज अची थो हिन जो मैसेज कुछ छा थींदो सिस्टम में तमामु घणी ईअं चई सघूं था ट्रैफिक रश अची वेंदी जंहिंजे करे सिस्टम लोडिंग कंदो ऐं डेटा का बि प्रॉपर वे सां शेयर न थी सघंदी इट मीन्स असांजो डिसएडवांटेज ही तमामु घणो आहे जंहिंजी मदद सां असां हिनखे ज़्यादातर यूज़ करे नथा सघूं उन खां पोइ अगरि ही का बि हितां फॉर एग्जांपल ही ब्रेक थी वई वायर हितां ब्रेक थी वई त पोइ छा थींदो इहा अॻिते नेटवर्क कोन वेंदो जेका डेटा ईंदी त लॉस बि थींदी वेंदी ऐं प्लस में इहे असांजे कनेक्शंस वग़ैरह आउट थींदो उनखे असां कनेक्ट नथा करे सघूं यानी का बि जेको जीअं असां एग्जांपल चई सघूं था पिंक कमांड्स वग़ैरह यूज़ करणु चाहियूं उहे असां हिते इस्तेमालु नथा करे सघूं यानी कि ॾिसूं त उहे सिस्टम्स कनेक्टेड आहिनि त डेफिनेटली उहो असांजो सिस्टम सां कनेक्टेड न हूंदो उन खां पोइ आहे रिंग असां ईअं चई सघूं था त एज़ इन जो पाछो चई सघूं था इहो हिकु रिंग जी फॉर्मेट में यूज़ थींदा आहिनि सिस्टम्स फॉर एग्जांपल
इन तरीक़े सां जॾहिं असां इस्तेमालु कंदासीं त रिंग असांजी इन तरीक़े सां कनेक्टेड हूंदा सिस्टम्स ऐं उन खां पोइ सॼो सिस्टम छा थींदो फॉर एग्जांपल हिते ई चलो असां हिनखे हेठि ई कनेक्शन था कयूं हिते सिस्टम कनेक्शन हिते सिस्टम कनेक्शन या इन जे विच में सिस्टम कनेक्शन था कयूं ही सिस्टम्स कनेक्शंस इन हिते ई ये सब सिस्टम्स क्लॉक वाइज वर्किंग कंदा आहिनि जेका डेटा शेयरिंग थींदी आहे उन शेयरिंग में कहिड़ी शइ यूज़ थींदी जेका डेटा खे हिक हंधि खां ॿिए हंधि अराइव कराए यानी कि सोर्स खां डेस्टिनेशन एड्रेस ताईं सोर्स खां वठी डेस्टिनेशन एड्रेस ताईं जेका डेटा शेयर थींदी उहा कहिड़ी शइ थींदी उन में हिकु यूज़ थींदो आहे टोकन ही राउंडली वर्किंग फिरंदो रहंदो आहे जंहिंखे मैसेज सेंड करणो हूंदो उहो उन टोकन खे खणंदो उन में पंहिंजो मैसेज विझी ऐं टोकन में छा कंदो सोर्स एड्रेस एंड डेस्टिनेशन एड्रेस उन में विझी करे सेंड करे मोकिले छॾींदो पोइ जंहिंजी एड्रेस हूंदी उहो खणी छॾींदो बाक़ी साॻी मैसेज उहो जीअं ख़ाली हूंदो अगरि फॉर एग्जाम्पल सेम टाइम को बि मैसेज सेंड करणो चाहे त सेम टाइम ॿियो उहो वेट कंदो जेसि ताईं उहो टोकन फ्री थिए पोइ उनजो टर्न वापसि अची वेंदो अदरवाइज़ हिन में कोई अहिड़ो बस जीअं कोई अहिड़ो सिस्टम कोन्हे त सेम टाइम ॿियो बि सेंड करणु चाहे करे सघे थो पर उन में ट्रैफिक ज़्यादा आहे हिन में इहो बेनिफिट आहे त ॿियो कोई एट द सेम टाइम मैसेज सेंड करे नथो सघे नेटवर्क में मीन्स त ट्रैफिक ज़्यादा कोन थींदी ऐं हीअ राउंडली बि सेकंड्स में तमामु घणा राउंडिंग ॾींदो आहे मीन्स कि 1000 खां वधीक सेकंड्स में एग्जाम्पल में चई सघूं था त थाउजेंड्स खां वधीक उहो राउंड करे सघे थो सेकंड्स में हिक में मीन्स जेको मेजर वर्क आहे उहो वर्क कंदो आहे टोकन जो उन खां पोइ आहे स्टार मीन्स कि स्टार में असां यूज़ कंदा आहियूं हिकु त हब बि यूज़ करे सघूं था ॿियो असां स्विच यूज़ करे सघूं था मीन्स त अगरि स्विच यूज़ करणु चाहियूं उहो बि करे सघूं था अगरि असां हब करणु चाहियूं उहो बि करे सघूं था जीअं फॉर एग्जाम्पल असां हिनखे फॉर एग्जाम्पल असां हिते ॾियूं था स्विच ॾियूं असां हिते फॉर एग्जाम्पल हब पहिरियों असां हब जो चलो एग्जाम्पल कयूं हब में जेकॾहिं कनेक्शन हूंदो फॉर एग्जाम्पल असां कनेक्ट कयासीं पीसी मीन्स त ही हब जेको स्टार जे तरीक़े सां सिस्टम्स कनेक्टेड हूंदा कुछ सिस्टम्स ये कनेक्टेड हूंदा जेके स्टार जे थ्रू डेटा शेयर वगैरह थींदी उहा सॼी कॉन्फ़िगर हीअं कयोसीं असां हिकु नेटवर्क हब जे थ्रू जॾहिं बि को बि मैसेज सेंड कंदासीं त सेम तरीक़े सां हिते अची न इहे सभिनी सेंड करे छॾींदो मीन्स त हब जेको बि अहिड़ी कैपेबिलिटी न आहे जेको उन्हनि खे सभिनी खे एट द सेम डेस्टिनेशन ते अराइव कराए ऐं उनखे पहुचाए मीन्स त जॾहिं बि को बि मैसेज सेंड थींदो हिन वटि त हिन वटि त अची वेंदो पर ऑटोमेटिकली सभिनि वटि बि उहो मैसेज अची वेंदो छो त हिकु हब हूंदो आहे हीउ इंटेलिजेंट हब न आहे जेको उनजी चई सघूं त उनजी एड्रेसिस वग़ैरह पाण वटि सेव करे महफ़ूज़ करे हिन वटि का एतिरी कैपेबिलिटीज़ कोन्हनि त उन्हनि खे सेव करे उन्हनि खे यूज़ कराए यानी कि मैसेज वग़ैरह सेंड कराए एक्यूरेट एड्रेस ते हीअ असां यूज़ करे सघूं था अगरि असां ॻाल्हि कयूं स्विच जी अगरि असां ॻाल्हि कयूं था स्विच जी स्विच इंटेलिजेंट हिकु डिवाइस आहे जेको एड्रेसिस पाण वटि महफ़ूज़ कंदो आहे एड्रेसिस कहिड़ियूं जीअं फिज़िकल एड्रेस मैक एड्रेस जेके NIC में जेका NIC जी मैन्युफैक्चरर टाइप एड्रेस हूंदी आहे उहा एड्रेस उनखे फिज़िकल एड्रेस बि चइबो आहे ऐं उनखे मैक एड्रेस बि चइबो आहे मैक एड्रेस उनजी मदद सां या मैक मीन्स के मीडिया एक्सेस कंट्रोल मैक एड्रेस उनजी मदद सां इन जी एड्रेस सेव कंदो आहे पंहिंजी कंहिंमें NVMe यानी कि नन वॉलेटाइल रैंडम एक्सेस मेमोरी में उहा सेव करे ईंदो आहे पर सभ खां पहिरियां जॾहिं सभ खां पहिरियां PC1 PC नंबर 6 खे सेंड कंदो त फर्स्ट टाइम वेरी इंपॉर्टेंट पॉइंट फर्स्ट पॉइंट फ्लड आउट कंदो उन खां पोइ फ्लड आउट न कंदो पोइ जंहिंजी डेस्टिनेशन हूंदी उन ॾे सेविंग कंदो मीन्स त सभ खां पहिरियां जॾहिं सिस्टम सभु असां फर्स्टली ऑन कया आहिनि त सभ खां पहिरियां जेका शेयरिंग थींदी मैसेज जी उहा फ्लड आउट थींदी सभिनि ॾे अची वेंदो मीन्स त फ्लड कंदो
फ्लड करे सभिनी अची थो एक्चुअली फ्लड छा कंदो उहो पंहिंजी हुनजी एड्रेसिस पंहिंजे एनवी रैम में सेव करे छॾींदो पोइ जॾहिं बि कोई बि मैसेज सेंड थींदो त उनखे सेव करे छॾींदो पंहिंजी एनवी रैम मीन्स त स्विच जी इहा कैपेबिलिटी आहे त मैक एड्रेसिस उन जूं सेव करे पवणु ऐं उनखां पोइ जंहिंजो मैसेज हुजे उनखे डायरेक्टली उन ॾे पाण ॾे पहुची ईंदो एट द सेम टाइम उन ई वक़्तु में ॿियो कोई उनखे ओपन न करे सघंदो पर फर्स्टली जेको फ्लड आउट कंदो सभिनि ॾे मैसेज रिसीव थी वियो जंहिंजी एड्रेस हुन सां मैच थींदी त उहो उनखे ओपन कंदो अदरवाइज़ में उनखे डिस्कार्ड करे छॾींदो मीन्स डिलीट करे छॾींदो उनखे पाण छो त उन अहिड़ी का की कोन्हे त उन मैसेज खे ओपन करे सघे छो त की त उन वटि आहे जंहिं वटि उनजी एड्रेस लॻियल आहे उन मैसेज ते ही स्टार ॿियो हाइब्रिड स्टार हुनखे चइबो आहे हिकु स्टार खां वधीक स्टार्स कनेक्टेड कयो उन्हनि में मीन्स त हिन सां डबल कनेक्शंस करणु चाहिनि असां करे सघूं था हुन खां पोइ लास्ट वन मीन्स त डिवाइसिस उहे यूज़ थींदा जिन जी मदद सां उन्हनि जी मदद सां मल्टीपल कनेक्शंस